अस्सलाम वालेकुम। حروف जे मथां जेके हरकतूं हूंदियूं आहिनि जंहिंखे हरकत चयो वेंदो यानी ज़बर ज़ेर पेश, इन खे हरकत चयो वेंदो आहे अरबी इस्तिलाह में। ज़बर ज़ेर पेश, ज़बर जे अदायगी जो तरीक़ो इहो आहे अलिफ ज़बर अ, बा ज़बर ब, ता ज़बर त। आवाज़ खे छिकणो न आहे। आम जेको तरीक़ो इहो आहे उन मुताबिक़ पढ़बो अलिफ ज़बर अ, बा ज़बर ब, ता ज़बर त, सा ज़बर स, जीम ज़बर ज, हा ज़बर ह, खा ज़बर ख, दाल ज़बर द, ज़ाल ज़बर ज़, रॉ ज़बर र, ज़ा ज़बर ज़, सीन ज़बर स, शीन ज़बर श, सौद ज़बर स। सादा के थुलो कबो, जेके हरूफ थुला आहिनि उनखे थुलो कबो, जेके सना आहिनि उनखे सनो पढ़बो। साद ज़बर स, वाद ज़बर व, ता ज़बर त, वा ज़बर व, आइन ज़बर अ, गईन ज़बर ग, फा ज़बर फ, क़ाफ ज़बर क़, कैफ ज़बर क, लाम ज़बर ल, मीम ज़बर म, नून ज़बर न, वाव ज़बर व, हा ज़बर ह, हमज़ह ज़बर अ, या ज़बर या। इहो आहे तरीक़ो ज़बर जे पढ़ण जो।